कुरान मजीद में सिपारा घणा ये वॾे आवाज़ जा कुरान मजीद में सूरतूं घणियूं वॾे आवाज़ सां जवाब सोचो कुरान मजीद में मदनी सूरतूं घणियूं 28 कुरान मजीद में मक्की सूरतूं घणियूं 86 कुरान मजीद में आयतूं घणियूं 4 कुरान मजीद में सजदा घणा कुरान मजीद की नंढी सूरत कहिड़ी आहे कुरान मजीद की वॾी सूरत कहिड़ी आहे कहिड़ी सूरत में बिस्मिल्लाह न आहे वॾे आवाज़ सां कहिड़ी सूरत में 2 दफ़ा बिस्मिल्लाह आई आहे कुरान मजीद में मंज़िलूं घणियूं कुरान मजीद में रुकू घणा कुरान मजीद में घणनि नबियुनि जो ज़िक्र आई आहे कुरान मजीद में नुक्ता के ॾिना कुरान मजीद जा नाला घणा कुरान मजीद जी माना छा आहे कुरान मजीद की शुरुआत कहिड़े अख़र सां थिए थी कुरान मजीद जी इंतहा कहिड़े अख़र सां थिए थी कुरान मजीद खे 3 सिपारनि में कीअं विरायो कुरान मजीद जी कहिड़ी सूरत में राह न आहे शाबाश सूरतुल बकर में आयतूं घणियूं 5 और 286 सूरतुल बकर में घणा रुकू आहिनि 40 सूरत यासीन में घणियूं आयतूं 83 शाबाश सही ॿुधायां सवाल